अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा चाहती छा शेर दिल हाणे मंठार के गोरे हाथे करे वठंदो। छा रिस बलाज खान हाणे जबल खान सां जंग कंदो। छा मिठल खान हाणे मल्हार सां कावड़ छॾे ॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसणो थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बैलेंस न करंदो काफ़ी असांजो सलाह ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट न करे हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो शेर दिल जेको आहे पंहिंजा माण्हू वठी मिंठार जे पोयां निकिरी पवंदो ऐं हू जॾहिं मिंठार जे पोयां निकिरी पवंदो तमामु जल्दी जेको आहे मिंठार हुनखे मिली वेंदो। जॾहिं मिंठार हुनखे मिली वेंदो त उन खां बाद जेको आहे हू रिस शाहनवाज़ खे इतलाउ कंदो ऐं रिस शाहनवाज़ खे चवंदो त तूं जेको आहे मिंठार खे हथु कयो आहे। बहरहाल मिंठार जेको आहे वठ न पियो ॾे। अगरि जेकॾहिं असांखे मारणो थो पियो त बि मिंठार खे मारे ऐं हुतां जेको आहे राणी खे ज़बरदस्ती वठी ईंदासीं ऐं उनखे महफ़ूज़ करे तुंहिंजे हवाले कंदासीं। शाहनवाज़ चवंदो त भले मिंठार मरंदो मरी वञे, बहरहाल तव्हां जेको आहे कीअं बि करे राणी खे महफ़ूज़ करे मूं वटि वठी अचो जीअं मां ॼाणा ऐं राणी ॼाणे ऐं रिस बालाजी खान ॼाणे। शेर दिल चवंदो त हा शाहनवाज़ बस तुंहिंजी मर्ज़ी। ऐं ॿियो पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसो रिस बालाजी खान जेको आहे सोभा खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो त तूं वञी जेको आहे जबल खान खे चवंदो त हू जेको आहे जेसीं ताईं मिंठार मुंहिंजे हवाले नथो करे जेसीं ताईं मां उनजे भाउ खे कॾहिं बि आज़ादु न कंदुसि। इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। छो जो अगरि जेकॾहिं हुन मिंठार मुंहिंजे हवाले न कयो त पोइ मां ज़बरदस्ती उनजे भाउ खे मारे सघां थो ऐं उनजे भाउ जेको आहे जेर दफ़न करे सघां थो। सोभा चवंदो त रिस बालाजी खान तूं इहो सरासर ग़लति पियो करे, तोखे ईअं न करणु घुरिजे। अगरि जेकॾहिं तो ईअं कयो त जबल पंहिंजा होश विञाए तो मथां हमलो कंदो ऐं पोइ तुंहिंजी तबाही करे छॾींदो ऐं पोइ उनजो ज़िम्मेवार केरु हूंदो। रिस बालाजी खान चवंदो त सोभा खान अगरि जेकॾहिं जबल मूं मथां हमलो कंदो त उन खां बाद मां जबल खे बि ईअं घुमाए छॾींदुसि जो दुनिया ॾिसंदी। ऐं ॿियो पर दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त मल्हार जेको आहे मिठल खान खे सम्झाईंदो। मिठल खान खे चवंदो त बसि चाचा तूं परेशान न थी। अगरि जेकॾहिं तूं परेशान थींदे त पोइ मुंहिंजी दिलि तां छा गुज़रंदी। मां पंहिंजी माउ खे सम्झाईंदुसि त उहो आईंदा राबेल जे ख़िलाफ़ कॾहिं बि न ॻाल्हाईंदो। दोस्तों उमीद आहे कहाणी ईंदी आहे कि पसंदि असांखे ॾींदा। इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं कि ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।